पिटशा मां ख़बर ईंदा हलो त आला पिटशा लिंक रोड जो कम कंदड़नि रोलर लाइन ते गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल पिटशा जी चौदीवारी डाए पट करे छॾी, जंहिं स्कूली शागिर्दियाणियुनि समेत टीचर्स खुले रोड साम्हूं नज़र अचण लॻियूं। स्कूली इंतजामिया शर्मसार थियण लॻी। ठेकेदार ख़ामोश, तमाशाई इंतजामिया को बि तदारुक न कयो। मौजूदा गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल पिटशा क़दीमी पुराणो स्कूल हुजण करे काफ़ी हेठि थियण सबबि बरसात समेत नालियुनि जो गंदो पाणी बि स्कूल में आराम सां दाख़िल थी वञे थो। स्कूली फंड न मिलण सबबि स्कूल जी हालत बदतरीन थियण लॻी आहे। अहिड़े अमल ते स्कूल जी इंतजामिया ऐं शेयरनि वज़ीर आला सिंध तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह, तालीम खाते जे सेक्रेटरी गुलाम अकबर लेगारी, कमिश्नर हैदराबाद ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र शाह ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला मज़ाहिरो अली बुरडो खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जल्द का जल्द नाइल ठेकेदार खे पाबंद करे स्कूल जी चौदीवारी ॾियारी वञे ऐं स्कूल जा फंड जारी कया वञनि त जीअं स्कूल सफ़ाई सुथराई ऐं स्कूल जो मरम्मती कम कराए सघिजे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।